पहिरियों त मुहर्रमुल हराम जो जेको महीनो आहे इहो अॼु खां कोन्हे को, जंहिं ॾियारे खां ज़मीन आसमान ख़ुदा पैदा कई आहे उन टाइम खां वठी इहो मुहर्रमुल हराम जो महीनो हले थो। उन टाइम खां वठी करे इहो मर्तबे मक़ाम वारो आहे, इज़त वारो आहे, एतिराम वारो आहे। इन में चंद ग़लतफ़हमियूं असां मुस्लमाननि, इन महीने जे अंदरि हज़रत हुसैन इब्न अली रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद थियो आहे, जंहिंजे करे असांजा खोड़ मुस्लमान इन महीने खे मनहूस महीनो सम्झंदा आहिनि। ॻाल्हि सम्झ में आई? जिहालत जे करे छा सम्झंदा आहिनि त इहो महीनो सुठो न आहे। अब छाजे करे सुठो न आहे? चई इन महीने जे अंदरि हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला शहीद थी विया, इन जे करे इहो महीनो न आहे। इहो ग़लति अक़ीदो आहे, फासिद अक़ीदो आहे, गुनाह वारो अक़ीदो आहे जेको ज़हन जे अंदरि रखे थो। मुंहिंजा अदा जंहिंखे क़ुर मोहतरम बणाए थो उनखे तुंहिंजो जाइल अक़ीदो कंहिं बि क़िस्म जो कोई बि नुक़सानु न पहुचाए सघंदो। असां न अलाह ॾिठोसीं न अलाह जो रसूल ॾिठोसीं, तव्हां असां ॾिठो आहे त रब जो क़ुर ॾिठो आहे। क़ुर जंहिं बि शइ जो हुकुम कंदो आहे उहो हर्फ़ आख़िर आहे, न उन में अॻिते माण्हू थींदो न उन में पोइते थींदो। ॻाल्हि सम्झ में आई आहे न? हाणे वठो इन ॻाल्हि खे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके खां मदीने हिजरत करे पहुता, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके खां मदीने जी तरफ़ जॾहिं हिजरत करे पहुता, उते जेके यहूदी हुआ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक जे ॾियारे जे अंदरि 10 मुहर्रमुल हराम जो ॾियारो आयो त अलाह जे रसूल बि हुकुम फरमायो रोज़ो रखो। उते ॾिठूं त यहूदी जेके हुआ उहे बि 10 मुहर्रमुल हराम जो रोज़ो रखनि पिया, त हुज़ूर उन्हनि खां पुछा कयो असां त मुस्लमान आहियूं, 10 मुहर्रम जो रोज़ो रखूं था, तव्हां त काफ़र आहियो, तव्हां 10 मुहर्रम जो रोज़ो छाजे करे रखो था? त यहूदीन चयो इन ॾियारे ते अल्लाह ताला मूसा खे आज़ादु करे फ़िरौन जी क़ौम खे ग़रक़ फरमायो। इन ॾियारे ते छा थियो? अल्लाह ताला हज़रत मूसा खे आज़ादु कयो ऐं जेको आहे पंहिंजो फ़िरौन खे ग़रक़ कयो आहे। असां इन ख़ुशीअ जे करे अॼु ॾींहं ताईं यहूदी न 10 मुहर्रमुल हराम जो रोज़ो रखंदा आहिनि। त पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां खां वधीक त असां पैरोकार आहियूं हज़रत मूसा जा, तव्हां खां वधीक त मोहबत असां करण वारा आहियूं हज़रत मूसा सां। अल्लाह ताला आसमानी किताब हज़रत मूसा ते लाथो आहे, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम तौहीद परस हुयो। इन जे करे अल्लाह जे रसूल फरमायो 10 मुहर्रमुल हराम जो रोज़ो बि रखंदा कयो। हाणे हिते 2 रिवायतूं आहिनि, पर रसूल फरमायो यहूदी 10 मुहर्रमुल हराम जो रोज़ो रखंदा आहिनि, तव्हां एहतियातन 2 रोज़ा रखो। तव्हां एहतियातन घणा रोज़ा रखो बाबा? 2 रोज़ा रखो, या त 9 मुहर्रमुल हराम जो रोज़ो या 10 मुहर्रमुल हराम जो रोज़ो रखो, या 10 मुहर्रमुल हराम जो ऐं 11 मुहर्रमुल हराम जो रोज़ो रखो। छाजे करे? अल्लाह जे रसूल फरमायो जीअं तव्हांजे अमल जी मुशाबत यहूदिन सां न थिए, तव्हां उन अमल में मुमताज़ हुजो। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा मुशाबत बि पसंदि कंहिं बि क़िस्म जी न हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो आख़िरी साल हुयो, उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में मुहर्रम न आयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻ में ई रहलत फरमाए विया त